ॾे परॾे मौजूद मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, हक मौजूद, चाक, चङा भला, जोड़, मतारा, राज़ी खुशी, खीखेर, आसूदा, भड़किया में कहिड़ा अवांजा हाल, कहिड़ा अहवाल। ज़िले थरपार कर उमरकोट जे समूरनि ॻोठनि तोड़े लाड़पटी खां काछे कोहिस्तान ऐं समूरी सिंध जे मारूड़नि, झांगीड़नि, ढाटीड़नि खे सिक भरियो सलाम ऐं भारत जे हुन पार जैसलमेर, बाड़मेर, जोधपुर, छोटण डूंगर ऐं समूरा जेके ढाट जा इलाइक़ा आहिनि उनमें वसंदड़ मारूड़नि, ढाटीड़नि, झांगीड़नि खे सुबुह जो नमस्कार, भलीकार, वेलकम। ख़ुश आबाद हूंदो, कहिड़ा तव्हांजा हाल। तव्हांखे पंहिंजो यूट्यूब चैनल थर थाक कीअं थो लॻे, राय ज़रूरु ॾियो। हीउ वीडियो ॾिसी ॿुधी कमेंट कयो ऐं पसंदि अचे त इनखे शेयर ज़रूरु कयो ऐं पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक खे सब्सक्राइब ज़रूरु करियो। तो जी हाँ दोस्तों, साथियों, सजण साथियों, ॾे परॾे में दुनिया जी कुंड कुर्छ में मौजूद ढाटीड़ा मारूड़ा जेके पंहिंजी ही वीडियो ॿुधी रहिया आहियो, उहे पंहिंजी राय ॾियो त तव्हांखे ही जेके लोक गीतनि ते स्टोरीज़ ते ॿधल सीरीज़ जो सिलसिलो शुरू कयो आहे कीअं थो लॻे। अॼु पाण ॻाल्हि कंदासीं हैदर रिंद, जेको ॾे परॾे में मशहूरु लोक फनकार आहे, जंहिंजो तालुक़ु ज़िले थरपाकर, सिंध, पाकिस्तान जे ॻोठ तालके छाछर जे वेझो करीमदाद जे तड़ सां आहे। ही बुनियादी तौर ते रिंद बिरादरान सां तालुक़ु रखंदड़ ॻोठ आहे। हिते मुबारक तड़, मुबारक रिंद ऐं ॿिया आस पास में बि रिंदनि जा ॻोठ आहिनि जेके मुकमल तौर ते थरवासी आहिनि ऐं सालनि पुॼाणा उहे थर में आबाद आहिनि। उन्हनि मां हिकिड़ो ख़ूबसूरत आवाज़ जनम वठे थो जेको अधु सदीअ ताईं पंहिंजे मारूड़नि, ढाटीड़नि, झांगीड़नि जे दिलनि ते राज करे थो, हुक्मरानी करे थो, हुकूमत करे थो। पर उहा हुकूमत जेके सियासतदान कनि था उहा न, पर हीअ पंहिंजे महबूब लफ़्ज़नि, पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ ऐं पंहिंजे म्यूज़िक मौसीक़ी जी दुनिया जे वसीले हुकूमत करे थो। हर मासूम माण्हू, नंढे वॾे खां वठी पोड़े पके ताईं, मर्द औरत तोड़ जवान ताईं, समूरा संदसि आवाज़ में मशहूरु थींदड़ गीतनि खे पंहिंजे हीअं सां हांडेनि था। ऐं अॼु पाण ॻाल्हाईंदासीं हैदर रिंद जे मशहूरु गीत तुंहिंजे कारनि अखड़ियुनि आ कोठो। ही गीत हैदर रिंद छो ॻायो, इन जे पोयां पस मंज़र कहिड़ा आहिनि, उहे कहिड़ा कारण आहिनि जो हिन हैदर रिंद ही गीत पंहिंजे नए स्टाइल ऐं अंदाज़ में जॾहिं ॻायो तॾहिं थर जे भड़बांग भिटनि खां थींदो ॾे परॾे में, कोंबटनि में, कजलियनि में ऐं पासाड़नि पटनि में, वलरनि वथाणनि में ही गीत ॿुधो ऐं सुणियो वियो, मशहूरु थियो। सुपर हिट गीत जंहिं ते पहिरियों भेरो ही स्टोरी फर्स्ट टाइम ते तव्हांजे साम्हूं पेश करे रहिया आहियूं। बुनियादी तौर ते कारनि अखड़ियुनि आ कोठो ही गीत ढाटकी मारवाड़ी में मशहूरु थियो, पर इन खां अॻु में अखड़ियुनि ते, कारनि अखड़ियुनि ते, कजल हाणियुनि अखड़ियुनि ते सिंध में ॾे परॾे में सिंधी, ढाटकी, थरी, मारवाड़ी लोक कथाउनि ऐं गीतनि में इन जो ज़िक्र मौजूदु आहे। बुनियादी तौर ते नेणनि जो ज़िक्र ऐं उन्हनि नेणनि में बि वरी कारियूं, कजल हाणियूं अखड़ियूं, उन्हनि जो ज़िक्र शाइरी जे दुनिया जे तमामु वॾे नाले मखदूम तालिबुल मौला बि अखड़ियुनि जो ज़िक्र कंदे चए थो त संदसि शाइरी जो किताब आहे जंहिंजो उनवान आहे बेपीर अखियूं। यानी नेणनि जो कोई गुर पीर न आहे हूंदो, नेण नशीला हूंदा आहिनि। शंकर सागर पंहिंजी शाइरी में चए थो, नीला नीला नेण नशीला, नीला नीला पीला पीला। बिल्कुलु अहिड़ी तरीक़े सां कंहिं दौर में सरमत सिंधी, मंज़ूर सखीराणी ऐं ॿियनि गीतनि में, शाइरी में जेका उन्हनि खे मिली ॻाइण जे लाइ उन्हनि में हुन कारनि अखड़ियुनि ऐं नेणनि जो ज़िक्र कयो आहे, कजल जो ज़िक्र कयो आहे। कजल अखियुनि मां फेर तुंहिंजनि रुखियनि ऋण कयो लतीफ़ जी शाइरी में मौजूदु आहे। ऐं कजलासर जेका पारकर जे पटन में मौजूदु आहे, तारीख़ जे हवालनि में अचे थो त जॾहिं हुन इलाइक़े जे अंदरि सुधा राजपूत रहंदा हुआ ऐं असुर वेले जॾहिं नारियूं
सुबुह जो असर वेले उथी जॾहिं पाणी वारियूं पाणी भरण जे लाइ उन कजला सर ते पंहिंजा दिला पाणी सां भरण सां गॾोगॾु जॾहिं हू पंहिंजे मुंहं खे पाणी जो छंडो हणंदियूं हुयूं त उन्हनि जे नेड़नि में पियल एतिरो त कजल हूंदो हुयो जो उहो कजल हुन पाणीअ में किरी मिली आहिस्ते 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 हुन कजला सर जो पाणी कारो बणिजी वियो, जंहिंजे नतीजे में हुन ते नालो पइजी वियो कजला सर। बिल्कुलु साॻे ई तरीक़े सां नेणी सर बि आहे, ईअं ॿिया तालाब उते मौजूदु आहिनि, पर कजला सर जंहिंजो ज़िक्र आरी सर पंहिंजे किताबनि में बि कयो आहे। सिंधी ढाटकी मारवाड़ी शाइरी में लोक रस, लोक रोमांस ऐं ढाटी मारवड़नि जो जेको पंहिंजो स्टाइल अंदाज़ आहे, उन में वेस वॻा पहिराण उथ वेह ऐं रहणी करणी दुनिया जी आम रूटीन लाइफ, उन में थरी मारवड़ो थरी ढाटीअड़ा इहे पंहिंजे स्टाइल में जेतोणीक सादा ऐं मासूम माण्हू था लॻनि, पर हू पंहिंजे वीहनि में, पंहिंजे विज़डम में, पंहिंजे कल्चर हिस्ट्री तारीख़ में दुनिया जा शाहूकार तरीन माण्हू आहिनि। ढाट राजस्थान जहिड़ो शाहूकार तरीन तारीख़ सकाफ़त ऐं कल्चर जे हवाले सां तव्हांखे ॿिए हंधि किथे को बि अहिड़ो खितो न मिलंदो। तंहिंजे करे हिननि कारनि अखरनि में ऐं उहो कारनि अखरनि जे हथां कुठजणु यानी कुसिजी वञणु, इन जो ज़िक्र जॾहिं हैदर हिंद पंहिंजे आलाप ऐं अंदाज़ सां पंहिंजे मासूम गीतनि जे नए ॻाइण वारे अंदाज़ सां जॾहिं ॻायो, तॾहिं इहा कैसेट बि दुनिया में मशहूरु थी ऐं सुपरहिट गीत जे तौर ते इहा गीत स्टोरी तव्हांजा ॾाढो जेका पेश पिया कयूं, इहा पहिरियों भेरो हिन गीत ते जेको कारनि अखड़ियनि आ कुठो जेको हैदर हिंद ॻायो, उहो आवाज़ ॾाढो आयो। इन खां अॻु में ॿियो कंहिं बि इन अंदाज़ ऐं स्टाइल सां हिन स्टोरी खे नाहे पेश कयो। बुनियादी तौर ते कजल, नेणनि ऐं नेणनि जो खजण ऐं इन जो शाइरी में ज़िक्र इहो सॼी सिंध जे अंदरि अॻे मौजूदु आहे, पर ढाटकी में हैदर हिंद ॻाए इनखे लाज़वाल बणाए छॾियो। अॼोकी इन वीडियो में तव्हां दोस्तनि जे ॾांहुं एतिरो ई, मिलंदासीं वरी कंहिं ॿी वीडियो में। तेसि ताईं इजाज़त, पंहिंजे सॼण साथियुनि खे सभिनी खे सिक भरियो सलाम। ऐं दोस्तो, ही जेका वीडियो आहे बुनियादी तौर ते तव्हां दोस्तनि जे लाइ आहे ऐं तव्हां हिनखे ॿुधी ॾिसी ऐं इन ते पंहिंजी राय ज़रूरु ॾियो। ख़ासि तौर ते शाइरी जे अंदरि कारनि कजलियुनि अखड़ियुनि जो ज़िक्र, कजला सर जी तारीख़ तव्हांखे ॿुधाईसीं, नेणनि जो खजण, मखदूम तालिबुल मौला जो शाइरी जे अंदरि पूरो किताब जेको आहे उन जे अंदरि नेणनि जे लाइ बेपीर चवणु उन्हनि खे, यानी नेणनि जो कोई गुर पीर न आहे हूंदो, उहे ख़ूबसूरत ऐं हसीन चेहरनि ॾांहुं खजी वेंदा आहिनि। बिल्कुलु इहो साॻियो अंदाज़ ऐं स्टाइल शाइरी जे अंदरि ॿियनि शाइरनि बि ॻायो आहे ऐं पेश कयो आहे, जेको मंज़ूर सकीराणी, मरहूम सरमद सिंधी ऐं ॿियनि मशहूरु फ़नकारनि, फौजिया सुमरो सभिनी ॻायो। त इंतज़ार ज़रूरु ॾिजो। अॼोकी वीडियो में एतिरो ई, मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो में।